वर्ल्ड बैंक जे सहकार सां जाती जे साहिली पट्टी के पानी फराहम कंदड़ मुख शेरखाना माइंस के पक्को करण वारो कम 2 सालन खां मुकम्मल न थी सघियो आहे। आपाशी अमलदारनि ऐं ठेकेदारनि जी नाअहली सबबि 2 सालन खां सामूंडी पट्टीअ में पाणी न पहुचण करे साहिली पट्टी बणजर बणिजी वई आहे। बंजर बणिजी वियल साहिली पट्टी मां आसपास जा रहवासी ॻोठाणा पंहिंजा अबाणा कखा मां घर ख़ाली करे लॾ प्लाण करण ते मजबूर थी विया आहिनि। 2 साल खन थिया आहिनि त मन पाणी आहे ई कोन ऐं जॾहिं बि नालीअ जो ठाहिण जो प्रोग्राम थिए थो त 20 आरडी ताईं अची करे मापूं ॿियूं ॾेई करे उतां ई वापसि थी था वञनि। माण्हू माल सभई वीचारा मजबूर आहिनि की लॾे विया आहिनि, बाक़ी रहिया आहिनि सेबास्ता ते लॾे वेंदा, बसि छा कंदा वीचारा। जॾहिं त 20 देहूं सख़्त मुतासिर थियण करे हज़ारें एकड़ ज़रई ज़मीन बंजर बणिजी वई आहे। साहिली वासी पीअण जे पाणी लाइ तरसण लॻा। पाणी न हुजण करे चौपायो माल मरण लॻो। 60 आरडियुनि ते मुश्तमिल शेरखाना माइन जूं फ़क़ति 20 आरडियूं पकियूं न थी सघियूं। हिते जेके रवासी आहिनि शेरखाना माइना थरनि जे करे हिते जेको माण्हू खे मरे थो त उनखे खारे पाणी जो गुसल वग़ैरह ॾीनि था। पाणी बाणी कोन्हे ऐं बचनि जो पाणी त पधर वीचारा ज्वारी वञनि से वीचारा कॾहिं आहे कोन गुज़ारो, किथां वीचारा पेट पारींदासीं। पाणी जी खोट सबबि साहिली पट्टीअ जे डंगो दांदल, इब्राहिम दांदल, यार मोहम्मद दांदल, कांडेरो ख़ासकिली हाजी दांदल, ॻोठ इसाक थेमूर, अहमद थेमूर, बसरियो थेमूर, उमर बरियो, मोहम्मद दांदल ऐं ॿियनि ॻोठनि जा रहवासी पंहिंजा अबाणा ॻोठ ख़ाली करे ॿियनि इलाइक़नि में आबाद थी ज़िंदगी गुज़ारनि पिया। टे वेसो खाईंदा आहियूं, दरिया जा धंधा बि खुटिया, माण्हू वीचारा छछर ॻोठ दांदल जा माण्हू वीचारा ग़रीब मोह करे भॼी विया। असांजी वाह बि कोन्हे, कॾहिं न करूं। ॾाढा असां तंग, एॾा पाणी कंदे एॾा तंग आहियूं, न को अस्पताल आहे, न पका आहिनि, न का त असां त शइ आहे। जॾहिं त पाणीअ जे शदीद बहरान सबबि 20 देहूं जिन में देह ॻठ जागीर, देह कड़ मुल्क छाण बेलो, देह चौपटी, केट जागीर, देह छचबारो, देह जहम, देह टोबीड़ो समेत केतिरियूं ई देहूं सख़्त मुतासिर थियण करे हज़ारें एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे। लाॻीतो पाणी बहरान सबबि साहिली पट्टी में वीरानी जा मंज़र आहे। समुंड किनारे आबाद रहवासी पीअण जे पाणी लाइ वाजाए रहिया आहिनि। 2 सालनि खां जारी पाणीअ जी खोट साहिली पट्टीअ खे मुकमिल तौर उजाड़े छॾियो आहे। चूंडियल नुमाइंदनि ऐं आपाशी अमलदार शेरखाना माइंस जे पके थियण वारे कम खे मुकमिल कराए साहिली पट्टी ताईं पाणी फराहम करण में मुकमिल नाकाम थी चुका आहिनि। साहिली पट्टी जे रहवासियुनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त सामूंडी पट्टीअ में पाणी जी फराहमी खे यकीनी बणायो वञे, जीअं मिसकीन मारूड़नि जे अजनि सां गॾु संदन गुज़र सफ़र ऐं संदन अबाणा कखावा घर ऐं ज़मीन आबाद थी सघे।